नाज़रीन, सिजावल में बाअसर माण्हुनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ ॻोठ हाजी जुमो कंडरा जे रहवासी ॿिनि भाइरनि बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि खां आगाह करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकेली। प्रेस क्लब सुजावल ते मौजूद आहियां, जिते बनू थाणे जी हद जा हाजी जुमो कंडरा जा रहवासी एहतिजाज करे रहिया आहिनि। वधीक हिननि खां मालूम करियूं त हिननि जो छा चवणु आहे, छा मसइलो आहे हिननि सां। एॾो कोन्हे, सरकारी भॾो आहे, उन ते असीं वेठल आहियूं। हिन जी कोशिशि आहे त हे लॾीनि, असांजे लोड़नि खे वायु ॾियो, असांखे लॾण जूं धमकियूं पिया ॾियनि। अल्लण जो पुटु आहे रियाज़ कारो, उन जो सलाह सां हे नूनारी बाबू नूनारी दड़े जो असां सां दहशतगर्द करियो, असांजे भाउ खे बेगुनाह मारई आहे। आयासीं आऊं बसि हमरा मूंखे नंढड़े मलान जे ॿुधायो आस लोड़े खे बाहि लॻी पई आहे। असीं 100 सालनि खां वेठल आहियूं। जिन महिल अचणु मुंहिंजे शर्त लोड़े खे बाहि लॻी पई आहे। ऐं अकेलो माण्हू आहे, हथनि ख़ाली। तेॾी महिल हिकिड़ो माण्हू बीठो आहे, बाबू नूनारी जो भाउ ऐं मुनीर बीठो आहे। मूं चयो बाबा लोड़े खे बाहि कंहिं ॾिनी आहे? जी मूं ॾिनी आहे। मूं विसाइण वारी कई त गार ॾेई मूंखे लठियूं कुआड़ियूं वठसि हुयूं, मूंखे खणी वार वार कई, मूंखे दसे केरु आहे। हे मुंहिंजी हालति थी आहे, हीअ मुंहिंजी सूरत हाल थी आहे। पोयां हथियार खणी पहुता, मुंहिंजी माउ रड़ियूं कंदे मुंहिंजे मथां अची किरी। मां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधो। हिननि जो चवणु त जंहिं जाइ ते असीं वेठा आहियूं उते असीं कदी में वेठल आहियूं। तक़रीबन 100 साल खां मथे थी विया आहिनि या 100 साल जे विच ताईं एतिरो टाइम थी वियो आहे असीं उते वेठा आहियूं। नूनारी ज़ात जा आहिनि जेके हरूभरू असांखे हितां लॾणु चाहिनि था ऐं ज़ोरी असांजे टपड़ खणणु चाहिंदा, त असीं उते पंहिंजो को न को जुगाड़ करियूं। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद ख़ासकेली SS न्यूज़ सुजावल।